अरे जातो थी। अरे मवाली तव्हां मूंखे मारे मारे अधमो करे छॾियो आहे। अड़े निभागा खन त सही। अलाए असां किथां खारसा मरीज़ पकड़े था अचूं। अरे थोरो मथे मथे निभागा मथे। हा हिते तुझी खारस मोचड़ हलंदी मोचड़ा पोइथा हणूं मेरा हैप्पी। अरे परे 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 कर मां ना पियो इहो परे कर। छो न कंदे मां न पियोसि। टेणी पवंदी। अरे कीअं न छॾियो, खोलियोसि बाबा खोलियोसि। वॾा मूं हिननि जिननि मां त जान छॾायो। कादन कुर्बदार ही चाकर खान जो माण्हू आहे। अरे मूं चयो खोलियोसि त बसि खोलियोसि। अरे मोलू वॾो चवे थो न खोल त खोलिस। अब्बा मोर छो तोखे हथ कोन तूं माज़ूरी? हा न वॾा छाजा माज़ूर आहियूं, मां ई तो खोलियां। कादन साईं हिते चढ़ियल आहे किथां हथ कया अथई? मुंहिंजी त ॿुधनि ई कोन था। मारे मारे मूंखे त अधमो करे छॾियो अथऊं। असांखे चरियो हुजे अरे दे डंडो काथे डंडो जो मूंखे डंडो आहे काथे जो काने। अरे 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 ओ चरिया ए सही त चवे थो तो चरिया न हो तो बाक़ी छायो वदा असां कीअं चरिया थियासीं। हिन 3 साल चाकर खाने वटि कमु कयो आहे। इहो ई त 3 कलाकनि खां चवां पियो थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पर तव्हां कुझु ॿुधण लाइ त तयार ई न आहियो। तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ हे तयारु न आहिनि। मतिलब त विझी सिंजी तेल फणियूं कंगा ॾेई पोइ तूं ॻाल्हि ॿुधाईंदे। न कादन ईअं न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि, मुंहिंजी ॻाल्हि ई नथा ॿुधनि। अब्बा ही नथा ॿुधनि, हल न ॿुधनि तूं मूंखे ॿुधा। कादन मुंहिंजो नालो शरीफ आहे। अरे चरिया किलो तो था वरा नाले रखण सां को माण्हू शरीफ थी वेंदो आहे छा? शरीफ साईं तूं पंहिंजी ॻाल्हि पूरी कर, मां ॿुधां थो। कादन भाउ मूं रेस जी औताक ते 3 साल पूरा कमु कयो आहे। सो बि बोरची खाने मां बोरची आहियां। रेस जे 2 माण्हुनि वांगुरु बंदूक खणी मां चौकीदारी न आहियां कंदो। हाँ शरीफ साईं तूं तो सफ़ा शरीफ निकिरी पए। अरे ॼट हिकिड़े शरीफ माण्हू खे खणी आया आहियो। वञो शराफ़त सां खणी हिनखे छॾे अचो। तुंहिंजी वॾी महिरबानी कादन। पर ॿुध तो 3 साल चाकर खान जी नौकरी कई, पोइ तोखे नौकरी मां छो कढी? इहो कादन इहो छा इहो ॿियो कुझु न, इहो बसि खंड पती चां भाॼियूं चोराईंदो हुउसि। अम्मा ने हे नाले तो शरीफ आहे ओनो बदमाश। अरे जो ससत को अंदाज को सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।